अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सुब्हानका ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। क़ुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह फ़त्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाह व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। मोहतरम सामीईन, कुरान करीम सूरह आल इमरान जी आयत नंबर 31 तव्हांजे साम्हूं तिलावत कई आहे। हिन आयत जे अंदरि अल्लाह तबारक व तआला इन ॻाल्हि जी ख़बर ॾिनी आहे त अल्लाह तबारक व तआला तव्हां सां मुहबत कंदो, तव्हांजे गुनाहनि खे माफ़ कंदो, लेकिन हिकु शर्त सां। शर्त आहे इमाम कायनात इमामुल हुदा साहिब काब कौसैन व अदना जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ताबेदारी। फरमाए कुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह, ऐ नबी चओ जेकॾहिं तव्हां चाहियो था अल्लाह तव्हां सां मुहबत करे, फ़त्तबिऊनी पोइ तव्हां मूं यानी मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी करियो। युहब्बिबकुमुल्लाह व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम, उनजे एवज़ अल्लाह ताला तव्हां सां मुहबत बि कंदो ऐं तव्हांजे गुनाहनि खे माफ़ कंदो। त क़ुरान करीम जी आयत इन ॻाल्हि खे वाज़े कयो आहे। अल्लाह ताला जी मुहबत, गुनाहनि जी माफ़ी, इंसानियत जी कामयाबी जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ताबेदारी में आहे। इमाम इब्न कसीर रहमहुल्लाह क़ुरान करीम जी इन आयत जी तशरीह कंदे फ़रमाए थो, हाज़िहिल आयतुल करीमा हाकिमतुन अला कुल्लि मन इद्दआ मुहब्बतिल्लाह व लैसा हुवा अला तरीक़तिल मुहम्मदिया। फरमाए क़ुरान करीम जी आयत हर उन शख्स जे ख़िलाफ़ दलील आहे जेको दावा अल्लाह जे रसूल अल्लाह जी ज़ात सां मुहबत करे थो ऐं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी नथो करे। उन जो तरीक़ो शरीयत मुहम्मदीअ मुताबिक़ न आहे। फ़इन्नहु काज़िबुन फ़ी दावाहु, उहो शख़्स पंहिंजी दावा में कूड़ो आहे। हत्ता यत्तबिउ शरअल मुहम्मदिया व दीनुन नबविया, उन वक़्त ताईं तव्हांजो उहो शख़्स मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी करे, दीन नबी ते अमल करे, त कामयाबी रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ताबेदारी में आहे। अल्लाह तबारक व तआला असांजी हिदायत जे लाइ 3 शयुनि खे मुअय्यन कयो आहे। क़ुरान करीम हिदायत जो मंबा आहे, हदीस पाक हिदायत जो पैगाम आहे। इन्हनि 2 शयुनि सां गॾोगॾु उसवा रसूल जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस पाण जीअं कयो क़ुरान करीम ईअं फरमायो।
क़ुरान करीम जीअं फरमायो आहे, मोहम्मद मुस्तफ़ा ईअं करे ॾेखारियो आहे। तंहिं करे क़ुरान ऐं हदीस ते उन वक़्तु अमल थींदो जॾहिं असां मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कंदासीं। अल्लाह तबारक व तआला नबी काइनात अलैहिस्सलातु वस्सलाम खे असांजे लाइ हादी बनाए करे मोकिलियो। असां उहा ख़ुशनसीब उम्मत आहियूं जो नबी ऐं रसूल त हर उम्मत जे तरफ़ आयो, लेकिन रसूलनि जो इमाम, अंबिया जो अॻवान, औलाद आदम जो सरदार, ख़ातमुन नबीयीन, इमामुल हुदा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे तरफ़ मबऊस थियनि था। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीन जे हर अहकाम ते अमल करे ॾेखारीनि था। पाण मिंबर ते चढ़ी करे निमाज़ पढ़ी ॾेखारीनि था। पाण उठ ते सुवार थी करे हज अदा कनि था। फरमाइनि था ख़ुज़ू अन्नी मनासिककुम। पाण दीन जा सभु अहकाम करे ॾेखारीनि था। अल्लाह फरमाए थो, ऐं नबी चओ, कुल हाज़िही सबीली अदउ इलल्लाहि अला बसीरतिन अना व मन इत्तबानी। हिया मुंहिंजी वाट आहे, इंतिहाई बसीरत सां आउं हिन वाट ते बीह करे अल्लाह जे पैगाम खे तव्हां ताईं पहुचाए रहियो आहियां। जेको मुंहिंजो ताबेदार आहे उन जी इहा ई वाट आहे। जामे तिर्मिज़ी जी हदीस आहे, अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे साम्हूं हिकु लकीर छिकीनि था ऐं फरमाइनि था, हाज़ा सबीलुल्लाह, हिया सिधी वाट आहे। सुम्मा ख़त्त ख़ुतवतन अन यमीनिही व ख़त्त ख़ुतवतन अन शिमाली। उन खां बाद सॼे लकीर जे सॼे तरफ़ ऐं खॿे तरफ़ लकीरूं छिकीनि था ऐं फरमाइनि था, अम्मा हाज़े सुबुल फ़अला कुल्लि सबीलिन मिनश शैतान। सिधी वाट खां सवाइ बाक़ी जेके वाटूं आहिनि, जेके बि रस्ता आहिनि, हर रस्ते ते शैतान मौजूदु आहे। लिहाज़ा सिधी वाट खे अपनायो। अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो नक्शो कढी करे सिराते मुस्तक़ीम समझाइनि था। अल्लाह खे एतिरो पसंदि आई, क़ुरान करीम नाज़िल कयईं। सूरह अल अनआम आहे, फरमाई व अन्न हाज़ा सिराती मुस्तक़ीमा फत्तबिऊहु। बेशक इहा ई सिधी वाट मुंहिंजी वाट आहे, इन वाट जी ताबेदारी करियो। वला तत्तबिउ सुबुल फतफर्रक़ बिकुम अन सबीली। सिधी वाट खां छॾे करे ॿियनि वाटनि जे तरफ़ न वञो। जेकॾहिं तव्हां ईअं कंदो सिधी वाट खां गुमराह थी वेंदो। त अॻु में ॻाल्हि बयानु कयमि, टे शयूं आहे, क़ुरान करीम, हदीस पाक ऐं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी पंहिंजी ज़ात अक़दस लाज़िम मलज़ूम आहे। जहिड़े तरीक़े सां अल्लाह तबारक व तआला क़ुरान ऐं हदीस ते में अहकाम बयान कया आहिनि, अहिड़े तरीक़े सां असां ते वाजिबु आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते अमल कंदे क़ुरान ऐं हदीस खे अपनाई, अहकामात ते अमल करी, उन वक़्तु ई असां कामयाब थी वेंदासीं। वरना असां चाहे केतिरा बि अमल करियूं, कहिड़ा तरीक़ा अपनायूं, अल्लाह वटि उहा का शइ हुजत न आहे। चाहे केॾनि वॾनि मणियुनि वारी तस्बीह खणी करे, वॾा जुब्बा पाए करे, दीन जा मुबल्लिग़ बणिजी करे 4 महीननि ताईं, साल ताईं घर खां निकिरी वञूं हलिया, लेकिन हर उहो अमल जेको मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साबित न आहे, अल्लाह वटि उहो दीन न आहे। निमाज़ छो हुजे, ज़कात छो हुजे, हज छो हुजे, सदक़ात और ख़ैरात छो हुजनि, हर अमल जे अंदरि मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी वाजिबु आहे। जंहिंजो नंढो मिसाल ॾेई करे पंहिंजी ॻाल्हि खे अॻिते हलायां थो। मिसाल जे तौर ते हिकु अहिड़ो शख़्स आहे जेको निमाज़ क़ाइमु करे थो। निमाज़ उन जी सुन्नत मुताबिक़ आहे। सुन्नत छा आहे, अल्लाह जे रसूल जी निमाज़ छा आहे, अल्लाह अकबर खां वठी करे सलाम ताईं निमाज़ जो हर हिस्सो, हर जुज़ सही बुखारी में मौजूदु आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह अकबर खां वठी करे सलाम ताईं निमाज़ कीअं पढ़ाई आहे, इनखे सुन्नत चइबो आहे। को शख़्स सुन्नत मुताबिक़ निमाज़ अदा करे।
अल्लाह अकबर चई करे रफुल यदैन करे हथ सीने ते ॿधे थो, सूरतुल फातिहा पढ़े थो, रुकू में वञे थो, रफुल यदैन करे थो, रुकू खां मथे उथे थो, रफुल यदैन करे थो, सजदे में वञे थो, पहिरीं ॿई हथ रखे थो, पोइ गोॾा रखे थो। इहो सॼो तरीक़ो हदीस में मौजूद आहे। हीउ शख्स सॼी निमाज़ रसूलुल्लाह जे तरीक़े मुताबिक़ पढ़े थो, लेकिन हिकिड़ी ग़लती करे थो, सिर्फ़ हिकिड़ी ग़लती। निमाज़ सॼी रसूलुल्लाह जे तरीक़े ते आहे, ग़लती सिर्फ़ हिकु आहे। तव्हां खां सुवाल करियां थो, उन हिकु ग़लतीअ जी वजह सां आया उनजी निमाज़ क़बूल थी या न? ग़लती छा आहे? निमाज़ी सॼी राति इबादत करे थो, निमाज़ रसूलुल्लाह जे तरीक़े मुताबिक़ पढ़े थो। ग़लती सिर्फ़ इहा आहे जो उहो शख़्स उबंदे जे तरफ़ मुंहुं करे निमाज़ पढ़े थो, काबो उलंदे जे तरफ़ आहे, ओभर जे तरफ़ मुंहुं करे निमाज़ पढ़े थो। ॿुधायो निमाज़ थींदी या न? सॼी ज़िंदगी निमाज़ पढ़ंदो रहे, सजदा ॾींदो रहे, राति ऐं ॾींहुं क़याम कंदो रहे, हिकु रकत बि अल्लाह क़बूल न। छाजे करे? जंहिं अल्लाह क़ुरान करीम नाज़िल कयो, जंहिं अल्लाह निमाज़ फ़र्ज़ कई आहे, उन अल्लाह असां ते इहो बि वाजिब कयो आहे निमाज़ अदा करण जे लाइ बैतुल्लाह जे सिमत खे बनाए। अहिड़े ई तरीक़े सां उन अल्लाह तबारक व तआला जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी खे वाजिब कयो आहे त तव्हांजो हर अमल अल्लाह उन वक़्तु क़बूल कंदो जॾहिं नबी साईं जे तरीक़े मुताबिक़ हूं। अल्लाह तबारक व तआला नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इमामुल हुदा बना करे मोकिली, हिदायत जो पैगाम खणी करे आया। अॼु असांजे साम्हूं हक़ ऐं बातिल जा कई मायार आहे। हिकु मायार इहो बि आहे त जंहिं तरफ़ घणाई आहे, माण्हू ज्यादा, मदरसा ज्यादा ऐं घणाई आहे, उहे हक़ ते आहे। इहो कंहिं क़िस्म जो को मायार न आहे त घणा हक़ ते आहिनि, थोरा बातिल ते आहिनि। हा, फिरौन चयो हो पंहिंजे साथियुनि खे उन वक़्तु जॾहिं अल्लाह जो नबी मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे साथियुनि खे वठी करे निकितो, तॾहिं मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में चयईं इन्नहा लशिर्ज़िमतुन क़लीलून। मूसा जा साथी थोड़े तादाद में आ, व इन्ना लजमीउन हाज़िरून, असां घणे तादाद में आ। लेकिन अल्लाह जो नबी फरमाइनि था मूंखे अंबिया इकराम ॾेखारिया विया, रायतुन नबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व माअहु रजुलुन, रायतुन नबिया व माअहु रातुन, रायतुन नबिया व माअहु रजुलान। अल्लाह जो नबी फरमाइनि था अल्लाह जे नबी जो ख्वाब बि वही हूंदो आहे। पाण फरमाइनि था मूंखे अंबिया इकराम जूं जमायतूं ॾेखारी वई, को अहिड़ो नबी आहे जंहिंसां चंद माण्हू आहे, ॿी सॼी क़ौम मुनकर आहे, काफ़िर आहे। को अहिड़ो नबी आहे जंहिंसां गॾु सिर्फ़ ॿ माण्हू आहे, ॿी सॼी क़ौम मुख़ालिफ़ आहे। को अहिड़ो नबी आहे जंहिंसां गॾु सिर्फ़ हिकु माण्हू आहे, ॿिया सभु मुख़ालिफ़ आहे। को अहिड़ो नबी बि आहे जंहिंसां गॾु उनजो हिकु ताबेदार बि न आहे। हाणे ॿुधायो हक़ जो मायार घणाई ऐं घटाई हुजे हा, कसरत ऐं किलत हुजे हा, हिकु तरफ़ अल्लाह जो नबी आहे, उन सां गॾु सिर्फ़ ॿ माण्हू आहे। अल्लाह जो नबी आहे, उन सां गॾु सिर्फ़ हिकु माण्हू आहे। अल्लाह जो नबी आहे, उन सां गॾु चंद माण्हू आहे, ॿिया सभु बातिल ते आहे। साबित थियो अल हक़ ला युतअद्दद, हक़ मुख़्तलिफ़ थींदो ई न अगरि ते उनखे मञण वारा थोड़ा ई हुजनि या को मञण वारो हुजे ई न, तॾहिं बि हक़ हक़ हूंदो आहे। अहिड़े तरीक़े सां हक़ जो मायार इहो बि न जंहिंजा अमल घणा हुजनि ऐं निमाज़ूं ज्यादा पढ़े, रोज़ा ज्यादा रखे त उहो हक़ ते थी। मिसाल जे तौर ते अल्लाह जे रसूल खां ज़ोहर निमाज़ 2 रकातूं साबित आहे सुन्नत सां गॾु। हाणे को शख़्स 17 रकातूं पढ़े, अल्लाह जे रसूल खां इशा निमाज़ 9 रकातूं साबित आहे। को शख़्स 19 रकातूं पढ़े, अल्लाह जे रसूल खां 8 रकात तरावी साबित आहे। को शख़्स 20 रकातूं पढ़े थो। इन जो मक़सदु इहो न आहे त घणे पढ़ण सां उहो हक़ ते थी वियो। कई मिसाल आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे घर 3 सहाबा अचनि था,
पाण मौजूद ना, बीबी साहिबा खां नबी साईं जो अमल बयान कनि था, अमल जे बारे में सवाल कनि था। बीबी साहिबा पाण सल्लम जो अमल बयान करे थी। पाण जेको अमल कंदा हो, पाण तो हाई अल्लाह जा नबी, रात ऐं ॾींहुं ज़िक्र अज़कार जे अंदरि अल्लाह जे साम्हूं गिड़गिड़ाईंदे, निमाज़ जे सूरत में क़ुरान करीम जी तिलावत, अल्लाह जो ज़िक्र अज़कार, इहो पंहिंजो मशगूल हो। बीबी साहिबा अमल बयान करे थी। हदीस जा लफ़्ज़ आहिनि कअन्नहुम तुक़ालूहा, जॾहिं सहाबा नबी साईं जो एॾो वॾो अमल ॿुधनि था, पंहिंजे अमल खे इंतिहाई थोरो महसूस करण लॻा। चवण लॻा अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा पाक बाग हस्ती आहिनि, क़द गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही व मा तअख़्ख़र, जंहिंजा अॻियां ई पोयां सभु गुनाह माफ़ आहे। उन्हनि जे बावजूद पाण एॾो अमल कनि था, लिहाज़ा असांखे इन खां ज़्यादा अमल करणु घुरिजे। हिकु शख़्स उथी बीठो, ऐलान करे थो अना उसल्ली लैल अबदा, ऐं सॼी सारी राति निमाज़ पढ़ंदो रहंदुसि, अॼु ॾींहं खां बाद ज़िंदगी कीअं गुज़ारींदुसि, सॼी राति निमाज़ पढ़ंदो रहंदुसि, आराम न कंदुसि। जीअं असांजे साम्हूं मन घड़त किस्सा पे बयान कया वञिबा, फलां बुज़ुर्ग हो 40 साल ताईं इशा जे वुज़ू सां फज्र जी निमाज़ पढ़ंदो। इहो मुमकिन ई न आहे को हिकु शख़्स 40 साल ताईं राति जो सुम्हे ई न। उन सां गॾोगॾु जेकॾहिं बिल महाल, बिल फर्ज़ वल महाल मुमकिन बि थिए त हिकु शख़्स 40 साल ताईं घरवारी जो हक़ न अदा कयईं, 40 साल ताईं उन पेशाब ऐं पायखानो न कयो, 40 साल ताईं आराम न कयईं, अल्लाह जो रसूल जो फरमान आहे इन लिजसदिका अलैका हक़्क़ुन व लिज़ौजिका अलैका हक़्क़ुन, तुंहिंजे जिस्म जो तो ते हक़ आहे, तुंहिंजी घरवारी जो तो ते हक़ आहे। त इहे त मन घड़त किस्सा जिन जो को सबूत ई आहे, लेकिन ही सहाबी आहे, वाइदो करे थो सॼी राति निमाज़ पढ़ंदो रहंदुसि, आराम न कंदुसि। ॿियो सहाबी आहे, चवे थो अना असूमु दहर वला उफ्तिर, सॼो ज़मानो रोज़ा रखंदुसि, अॼु ॾींहं खां बाद कॾहिं बि रोज़ा न छॾींदुसि। इंतिहाई अफ़सल तरीन अमल आहे। पाण फरमाइनि था इंसान जेको बि अमल करे थो, मलाइका उन जो सवाब लिखनि था सवाइ रोज़े जे। रोज़ो अहिड़ो अमल आहे जंहिंजी ख़बर मलाइकनि खे बि न आहे त केतिरो सवाब लिखो। अल्लाह फरमाए थो इन्नहु ली व अना अजज़ी बिही, रोज़ो ख़ासि मुंहिंजे लाइ। अल्लाह फरमाए थो क़यामत जे ॾींहुं अजर बि आउं ॾींदुसि। अज़ीम अमल आहे। टियों शख़्स चवे थो अॼु ॾींहं खां बाद आउं औरतुनि सां शादी न कंदुसि। शादी बि इंसान खे मशगूल करे थी, औलाद थी वञे थो, संभालणो पए थो, दुनिया में माण्हू मशगूल थी वञे थो, लिहाज़ा सॼी ज़िंदगी अल्लाह जी इबादत में गुज़ारे छॾींदुसि। टेई सहाबा वाइदो कनि था, दिल बिल्कुलु ख़ालिस आहे, मक़सद छा आहे अमल ज़्यादा करियूं, अल्लाह असां खां राज़ी थी वञे। वाइदो करे रवाना थियनि था। थोड़ी देर गुज़रे थी, अल्लाह जो नबी अचनि था। बीबी साहिबा फरमाए थी तव्हांजा फलां फलां सहाबा आया, उन्हनि अची करे हे ॻाल्हियूं कई। पाण फौरन उनखे घुराइनि था, सवाल कनि था अंतुमुल लज़ीना क़ुल्तुम कज़ा व कज़ा, छा तव्हीं उहे आहियो जिन हे वाइदा कया। जवाब ॾियनि था भला या रसूल अल्लाह, अल्लाह जा रसूल असां इहे वाइदा कया। हाणे नबी साईं ईअं कोन फरमायो तव्हांजी सोच ॾाढी सुठी आहे, तव्हां ॾाढियूं सुठा वाइदा कया, सुठियूं ॻाल्हियूं कयूं आहे, बल्कि पहिरीं कसम खणनि था वल्लज़ी नसीब यदही, कसम उन ज़ात जो जंहिंजे हथ में मूं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जान आहे, वल्लाहि अल्लाह जो कसम आहे इन्नी लअख़शाकुम लिल्लाह व अत्काकुम लहू, आऊं तव्हां तमाम इंसानियत में अल्लाह खां सभ खां ज्यादा रिजंदड़ आहिया, ज्यादा मुत्तकी ऐं परहेज़गार आहे। लेकिन उन जे बावजूद अना असूम व अफ्तिर, मूं रोज़ा रखिया बि आहिनि, आऊं नफ़ली रोज़ा रखंदो बि आहियां, छॾींदो बि आहियां, उसल्ली व अर्क़ुद, आऊं नफ़ली निमाज़ पढ़ंदो बि आहियां, सुम्हंदो बि आहियां, व तज़व्वजु निसा, मूं औरतुनि सां शादी बि कई आहे। ये टे ॻाल्हियूं बयान करण खां बाद आख़िर में छा फरमाइनि था
मुंहिंजी सुन्नत छा आहे? निमाज़ पढ़ां बि थो, आराम बि करियां थो, नफ़ली रोज़ा रखां बि थो, छॾियां बि थो, औरतनि सां शादी बि कई अथमि। अॻिते फरमाई फमन रग़िब अन सुन्नती फलैस मिन्नी, जे शख़्स मुंहिंजे सुन्नत खां बेरग़बती कई फलैस मिन्नी, उहो शख़्स मूं मंझां न आहे। फलैस मिन्नी, उन शख़्स जो ताल्लुक़ रसूलुल्लाह जी उम्मत सां न आहे। छा साबित थियो? अमल घणो हुजे या घटि हुजे, उन वक़्तु अल्लाह क़बूल थींदो जॾहिं उन अमल जे अंदरि मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहर लॻल हुजे। अल्लाह ताला क़ुरान करीम सूरह अन-निसा जे अंदरि ॿिनि जुमलनि में दीन समझाए छॾियो आहे। छा फरमाई? मा आताकुम रसूल फखुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फंतहु। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे जेकी ॾियनि उनखे वठी वठो, जंहिंखां रोकीन उनखां रुकजी वञो हलिया। अल्लाह जो कलाम आहे, अल्लाह जो हुकुम आहे। अल्लाह जो नबी जेकी ॾियनि उनखे वठी वठो, यानी उते अमल करियो। जंहिंखां रोकीन उनखां रुकजी वञो हलिया, यानी उनखां बाद टी ॻाल्हि करणी न आहे। अल्लाह जो हुकुम आयो, रसूलुल्लाह जो हुकुम आयो, हाणे असांखे को अख्तियार न आहे। असां सबब ॻोल्हियूं, इल्लतूं ॻोल्हियूं, वजूहात ॻोल्हियूं, हिन जो छा मक़सद आहे, फ़ाइदो छा आहे, नुक़सान छा आहे। न न, क़ुरान करीम चए थो वमा कान लिमुमिनिन वला मुमिनतिन इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलहु अमरा अन यकून लहुमुल खियरतु मिन अमरिहिम। मोमिन मर्द ऐं मोमिन औरत जे लाइ इहो हरगिज़ जाइज़ ई न आहे। जॾहिं अल्लाह जो हुकुम अची वञे, अल्लाह जे रसूल जो हुकुम अची वञे, उन खां बाद बि पंहिंजो अख्तियार हलाए, इहो हरगिज़ जाइज़ ई न आहे। छाजे करे? मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस उहा ज़ात पाक आहे जो अल्लाह तबारक व तआला नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात अंबिया इकराम जो इख्तिताम कयो आहे। पाण ख़ातमुन नबीयीन आहे, यानी उहा नबूवत जो महल जंहिंजी इब्तिदा आदम अलैहिस्सलाम खां थी, उन जी आख़िरी सिरा नबी साईं जी ज़ात अक़दस आहे। हदीस में मिसाल भी पेश थियल आहे। पाण फरमाइनि था मसली व मसलुल अंबिया क़बली, मुंहिंजो मिसाल मूंखां अॻियनि अंबिया इकराम जो मिसाल उन महल वांगुरु आहे जेको इंतिहाई ख़ूबसूरत हुजे। ॾिसण वारा अचनि, उन्हनि खे इहो महल पसंदि अचे, लेकिन उन महल जी अंदरि हिकु सिर जेतिरी जॻह छॾी वञे। हर अचण वारो महल खे ॾिसे, महल पसंदि अचे, गॾो गॾु इहो एतिराज़ बि करे हल्ला वज़अत हाज़िहि लबना, हिन महल जे अंदरि इहा सिर छो न लॻाई वई? सिर लॻाई वञे हा, महल मुकमल थी वञे हा। पाण फरमाइनि था फ़अना लबना व अना ख़ातमुन नबिय्यीन, उन महल जी आख़िरी सिर आऊं आहियां, आऊं ख़ातमुन नबिय्यीन आहे। ला नबिय्य बादी, मूंखां बाद को नबी अचणो न आहे। पाण फरमायो यातून मिन बादी सलासून दज्जालून, मूंखां बाद 30 अहिड़ा माण्हू ज़ाहिर थींदा जेके कूड़ी नबूवत जी दावा कंदा, लेकिन फरमायो आऊं आख़िरी नबी आहियां, मूंखां बाद को नबी अचणो न आहे। अल्लाह ताला पाण खे ख़ातमुन नबिय्यीन बनायो। अहिड़े तरीक़े सां अल्लाह ताला आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी करे दुनिया ते दीन नाज़िल करणु शुरू कयो। आदम अलैहिस्सलाम जो ज़मानो हुजे, इब्राहिम अलैहिस्सलाम, मूसा अलैहिस्सलाम, ईसा अलैहिस्सलाम, ज़करिया अलैहिस्सलाम, 1,24,000 अंबिया इकराम दुनिया ते आया। हर नबीअ जे नुज़ूल ते, हर नबीअ जे नबी थियण ते वही नाज़िल थींदी रही, दीन ईंदो रहियो। तव्हांजो सभ जे आख़िर में मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचनि था। पाण जॾहिं अचनि था, पाण जॾहिं आख़िरी अलविदाई हज कनि था, अल्लाह छा फरमाए थो? अल्लाह उहो ऐलान कयो जेको ऐलान न आदम अलैहिस्सलाम जी नबूवत में थियो, न नूह अलैहिस्सलाम जी नबूवत में थियो, न मूसा अलैहिस्सलाम जी नबूवत में, न ईसा अलैहिस्सलाम जी नबूवत में। ऐलान छा आहे? सूरह अल माइदा 6 सिपारो अल्लाह फरमाए थो अल यौमा अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम नेमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। अॼु ॾींहुं मूं तव्हां ते दीन मुकमल कयो।
यानी आदम अलैहिस्सलाम खां वठी करे दुनिया ते दीन ईंदो रहियो। दीन मुकम्मल कहिड़े नबी ते थियो? इमामुल अंबिया जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस। हाणे जहिड़े तरीक़े सां को शख्स इहा दावा करे या ताईद करे त नबी साईं खां बाद को नबी अची सघे थो, उहो केरु शख्स थी? इस्लाम खां ख़ारिज जे अल्लाह जे रसूल खां बाद कंहिंखे नबी मञो उहो काफ़िर आहे। अहिड़े तरीक़े सां अल्लाह जो रसूल दीन खणी करे आया, दीन मुकम्मल थियो। अल्लाह फरमायो अल यौमा अकमलतु लकुम दीनकुम, अॼु मूं तव्हां ते दीन मुकम्मल कयो। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाहु अन्हुमा क़ुरान करीम जो मुफ़स्सिर आहे। ही उहो सहाबी आहे जंहिंजे बारे में अल्लाह जो नबी दुआ घुरनि था, अल्लाहुम्मा फ़क़्क़िहु फ़िद्दीन, अल्लाह इनखे दीन जी सम्झ अता कर, क़ुरान करीम जी सम्झ अता कर। सहाबी आहे, रसूलुल्लाह जी दुआ हासिल आहे, क़ुरान करीम जो मुफ़स्सिर आहे। तफ़सीर कंदे फरमाए थो, अल्लाह फरमायो अल यौम अकमलतु लकुम दीनकुम, अॼु मूं तव्हां ते दीन मुकम्मल कयो। फरमाए मुकम्मल अहिड़ो जंहिंमें हां ज़रे बराबर कंहिं ज़्यादती जी का गुंजाइश न आहे, मुकम्मल अहिड़ो जंहिंमें ज़रे बराबर कंहिं घटिताई जी का गुंजाइश न आहे। जहिड़े तरीक़े सां सही मुस्लिम जी हदीस आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं हिकु सहाबी आयो, अर्ज़ करणु लॻो अल्लाह जो नबी राति जो आराम न ईंदो आहे, निंड कोन ईंदी आहे, सॼी राति जाॻंदो रहंदो आहे। अहिड़ी दुआ सेखारियो जो मूंखे निंड अची वई। पाण हुनखे दुआ सेखारीनि था। दुआ जे अंदरि अल्फाज़ आहिनि, आमनतु बिकिताबिका अल्लज़ी अनज़लता वन नबिय्यका अल्लज़ी अरसलता, मूं ईमान आंदो उन किताब ते जंहिंखे तो नाज़िल कयो आहे, ईमान आंदमि उन रसूल ते जंहिंखे तो नबीअ ते जंहिंखे तो नबी बनाए करे मोकिलियो आहे। पाण इहा दुआ सेखारीनि था। सहाबी दुआ यादि करे, उन खां बाद नबी साईं फरमाइनि था हाणे दुआ पढ़ी करे ॿुधाए। सहाबी दुआ पढ़ी करे ॿुधाए, सिर्फ़ हिकिड़े लफ़्ज़ जी तब्दीली करे। लफ़्ज़ कहिड़ो? अल्लाह जे नबी सम्झायो वन नबिय्यका अल्लज़ी अरसलता, मूं ईमान आंदो तुंहिंजे उन नबीअ ते जंहिंखे तो मोकिलियो आहे। इन जॻह ते सहाबी चवणु लॻो व रसूलका अल्लज़ी अरसलता, मूं ईमान आंदो तुंहिंजे उन रसूल ते जंहिंखे तो रसूल बना करे मोकिलियो। नबी साईं रसूल आहिनि या न? नबी साईं रसूल बि आहिनि, नबी बि आहिनि। रसूल जो दर्जो नबीअ खां मथे आहे। अंबिया इकराम जा कुझु अहिड़ा नबी हुआ जेके सिर्फ़ नबी बणिजी करे आया, कुझु उहे हुआ जेके रसूल बणिजी करे आया। असांजो आका मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी बि आहिनि, रसूल बि आहे। त सहाबीअ का ग़लति ॻाल्हि कोन कई। नबी ऐं रसूल में जेको अफ़ज़ल लफ़्ज़ आहे सहाबीअ उहो चयो। पाण फरमायो न, जेको लफ़्ज़ मूं तोखे पढ़ायो आहे उनखे दोहरा। सहाबी चवणु लॻो वन नबिय्यका अल्लज़ी अरसलता, मूं ईमान आंदो उन नबीअ ते जंहिंखे तो मबूस कयो आहे। तव्हांजो मक़सदु त दीन जे अंदरि ज़रे बराबर का गुंजाइश न आहे जो असां पंहिंजी मर्ज़ीअ सां कंहिं शइ खे वधायूं या कंहिं शइ खे घटायूं। दीन नालो ई मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी जो आहे। सही बुखारी सही मुस्लिम जी हदीस आहे। पाण फरमाइनि था मसली कमसल रजुलिन, नबी साईं मिसाल ॾेई करे सम्झाइनि था। फरमाइनि था मुंहिंजो मिसाल उन शख़्स वांगुरु आहे इस्तौक़द नारा, जेको बाहि ॿारे। तव्हां ॾिठो हूंदो ॿाराड़ीअ में जॾहिं बाहि ॿारी वञिबी आहे, बाहि जा कुझु ख़ासि जीत आहे। जीअं ई बाहि ॿरंदी आहे उहे जीत हुन में किरण शुरू कंदा। पाण फरमाइनि था ही शख़्स बाहि खे ॿारे थो ऐं इहो जीत बाहि में किरण शुरू कनि था। ही शख़्स उन्हनि जीतनि खे रोकण जी कोशिशि करे फयग़लिबनहु, जीतनि ते ग़ालिब अचनि था, बाहि में किरनि था। पाण फरमाइनि था मुंहिंजो इहो ई मिसाल आहे, अना आख़िज़ुम बिहुजज़िकुम अनिन नार व अंतुम तक़हमून फ़ीहा, आउं तव्हांखे पकड़े करे बाहि खां बचाइण चाहियां थो, तव्हां बाहि में किरण चाहियो। छा मक़सदु आहे? आउं पकड़े करे बाहि खां बचाइण चाहियां थो, तव्हां बाहि में किरण चाहियो था। जंहिंजी माना इहा अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु तरीक़ो खणी करे आया, फरमायो इन ते अमल कंदो
तव्हां कामयाब थी वेंदा हलिया। असां अमल बि करियूं था, रसूलुल्लाह जो तरीक़ो नथा अपनायूं, गोया के जहन्नम में दाख़िल थियण चाहियूं। जीअं ॿी हदीस आहे, पाण फरमाइनि था कुल्लु उम्मती यदखुलून अल जन्नह इल्ला मन अबा। मुंहिंजी सॼी सारी उम्मत जन्नत में दाख़िल थींदी सवाइ उन शख़्स जे जंहिं जन्नत में वञण खां इनकार कयो। सॼी उम्मत जन्नत में दाख़िल थींदी सवाइ उन शख़्स जे जेको जन्नत में वञण खां इनकारी आहे। सहाबा ताजुब कनि था, सवाल कनि था, अल्लाह जो नबी जन्नत में वञण खां इनकार केरु कंदो? पाण फरमाइनि था मन अताअनी दखलल जन्नह व मन असानी फ़क़द अबा। जंहिं शख़्स मुंहिंजी ताबेदारी कई उहो जन्नत में दाख़िल थींदो, जंहिं मुंहिंजी नाफ़रमानी कई उन गोया खे जन्नत में वञण खां इनकार करे छॾियो। छा साबित थियो? जन्नत में दाख़िला मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी सां ई हासिल थी। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ईद नमाज़ पढ़ाइनि था। सहाबी अबू बुरदा रज़ियल्लाहु अन्हु हिन छा कयो? कुर्बानी जी ईद आहे, ईद निमाज़ खां अॻु में कुर्बानी करे गोश्त तक़सीम करे अची करे निमाज़ में शरीक थी। पाण निमाज़ पढ़ाइनि था, ख़ुतबो ॾियनि था, आख़िर में ऐलान कनि था ऐं कुर्बानी जो तरीक़ो सम्झाइनि था त वञी करे हाणे कुर्बानी करियो। उन वक़्तु उथी बीठो, अर्ज़ करणु लॻो, अल्लाह जा नबी आउं त कुर्बानी करे बाद में आयो आहे, गोश्त तक़सीम करे निमाज़ खां अॻु में उन खां बाद निमाज़ ते आयो आहे। छाजे करे? वजह छा आहे? सहाबी वजह ॿुधाए थो, मुंहिंजे पाड़े में इंतिहाई ग़रीब माण्हू रहनि था जंहिंखे साल में सिर्फ़ कुर्बानी जो गोश्त ई नसीब थींदो आहे। मूं चाहियो अॼु कुर्बानी जो ॾींहुं आहे, थोरी देरि खां बाद हर तरफ़ खां हिनखे गोश्त मिलंदो, हिननि ग़रीब माण्हुनि ताईं सभ खां पहिरीं मुंहिंजो गोश्त पहुची वञे, इन करे कुर्बानी अॻु में कयो। ॾींहुं कुर्बानी जो आहे, जानवर कुर्बानी जो आहे, कुर्बानी जा सभु शर्त मौजूद आहे, तक़सीम उन तरीक़े सां कई जेको तरीक़ो अल्लाह जे रसूल सम्झायो आहे। सिर्फ़ हिकिड़ी ग़लती आहे। ग़लती कहिड़ी? ईद निमाज़ खां बाद कुर्बानी करणी हुई, इहो अल्लाह जे रसूल जो हुकुम आहे। सहाबीअ छा कयो? ग़लती जी वजह सां, न सम्झ जी वजह सां ईद निमाज़ खां अॻु में कुर्बानी करे छॾी। पाण इहो कोन फरमायो तो सुठो कयो, ग़रीबनि ताईं गोश्त पहुतो, बल्कि फरमायो शातो त शातो लामीन, तुंहिंजी ॿकरी मञा सिर्फ़ गोश्त जो फ़ाइदो पए, तुंहिंजी कुर्बानी क़बूल न थी। लिहाज़ा जेकॾहिं कुर्बानी करणु चाहीं थो अन तुज़बिया मकाना उखरा, उन जॻह ते तोखे ॿियो जानवर ज़बह करो। जंहिंजी छा माना? दीन असांजी राय मुताबिक़, अक़ल मुताबिक़ न आहे। दीन उहो ई आहे जेको मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सम्झायो आहे। जहिड़े तरीक़े सां हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु जिन जो कौल आहे, लौ कान दीन बिर्राय, जेकॾहिं दीन राय मुताबिक़ हुजे हा, जीअं असांजो अक़िल चवे उहो दीन बणिजी वञे हा, त अक़िल इन ॻाल्हि जो मुतक़ाज़ी आहे। अक़िल इन ॻाल्हि जी घुर करे थो त असां जोराब पायूं था, पेरनि जे हेठिए तरफ़ खां जोराब ख़राब थियनि। अक़िल छा थो चवे? त जितां ख़राब थिया आहिनि मसा उतां कजे, माना पेरनि जे हेठिए तरफ़ खां मसा कजे। अक़िल त इन ॻाल्हि जी घुर करे थी, लेकिन राय तो रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूं अल्लाह जे रसूल खे ॾिठो पाण जोराबनि जे मथे तरफ़ खां मसा कयो। साबित थियो दीन अक़ल जो नालो न आहे, दीन राय जो नालो न आहे, दीन मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी जो नालो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान आहे, सुन नसाई जी रिवायत आहे, हींअर रमज़ान मुबारक अची रहियो आहे, अल्लाह ताला असां सभिनि खे नसीब फरमाए। बाज़ औक़ात ईअं थींदो आहे 29 शोबान ते चंड आसमान ते बादल हूंदा आहे, चंड न ॾिसण में ईंदो आहे या हूंदो ई न आहे। बाज़ माण्हू शक में हूंदा आहिनि त ख़बर न आहे चंड ॾिठो वियो या न। हाणे इन शक जी हालत में को शख़्स रोज़ो रखे थो त मता मुमकिन आहे चंड ॾिसी वियो हुजे, इन शक में रोज़ो रखे थो। साहबी फरमाए थो मन साम यौम शक फ़क़द असा अबुल कासिम, जंहिं शख़्स शक वारे ॾींहुं रोज़ो रखियो
उन अबुल कासिम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लम जे हुक्म जी नाफ़रमानी। हाणे ॿियो ॾींहुं आहे, रमज़ान जो चंड ॾिसी चुको आहे। को शख़्स रमज़ान जे चंड ॾिसण खां बाद रोज़ो नथो रखे, फ़क़त असा अबुल कासिम, उन अबुल कासिम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लम जे हुक्म जी नाफ़रमानी। यानी कल जंहिं रोज़ो रखियो उन नाफ़रमानी कई, अॼु जंहिं रोज़ो न रखियो उन नाफ़रमानी कई। साबित छा थियो? दीन कंहिंजी राय जो नालो न आहे, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लम जी ताबेदारी जो नालो आहे। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह अन्हु पंहिंजे खिलाफ़त जे दौरान बैतुल्लाह जे साम्हूं अचे। बैतुल्लाह में हिजर असवद लॻल आहे, जंहिंखे चुमण हदीस मां साबित आहे, सुन्नत आहे। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह अन्हु अची करे हिजर असवद जे साम्हूं बीहे, उम्मत खे समझाइण चाहे। अल्लाह जो रसूल फरमायो हो, अलैकुम बि सुन्नती व सुन्नतिल खुलफाए राशिदीन, मुंहिंजे सुन्नत खे, खुलफाए राशिदीन जे सुन्नत खे लाज़िम करियो। खुलफा के आम माण्हू कोन हो, इल्म जा पहाड़ हो। उम्मत खे समझाइण चाही। अल्लाह जे रसूल जे ख़लीफ़े जो ख़लीफ़ो उमर फारूक रज़ी अल्लाह अन्हु हिकु पत्थर खे मुखातिब थिए थो ऐं फरमाए थो, इन्नी आलमो, मूंखे ख़बर आहे, अन्नका हजरुन, तूं पत्थर आहे, ला तज़ुर्रु वला तनफा, न तो में नफ़े जी का उमेद आहे, न तो का नुक़सान जो को डप आहे। लेकिन वलौला अन्नी रायतु रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युक़ब्बिलुका मा क़ब्बलतुका, मूं अल्लाह जे रसूल खे ॾिठो, उन तोखे चुमियो आहे, जेकॾहिं अल्लाह जो रसूल ईअं न करे हा ऐं हिजर असवद आं तोखे न चुमां। सहाबी समझाइण चाहियो त दीन उन शइ जो नालो आहे जेको मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खणी करे आहे। सही बुखारी जी हदीस आहे, सहाबी खल्लाद बिन राफ़े जो वाक़ियो मशहूर आहे। हिन हदीस खे मुसीउ सलात बि चइबो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मस्जिद में था, ही सहाबी मस्जिद में दाख़िल थियो, अची करे ॿ रकातूं अदा करे। इनखे तहियतुल मस्जिद चइबो आहे। यानी जॾहिं तव्हां मस्जिद में दाख़िल थियो, ॿ रकातूं पढ़ी करे बाद में वियो। ही सहाबी ॿ रकातूं अदा करे थो ऐं अची करे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते सलाम पेश करे, अस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मौजूद हुजनि, पाण जे साम्हूं या रसूल अल्लाह चई सघे। सहाबी अची करे सलाम पेश कयो, पाण फरमायो, व अलैका सलाम, तो ते बि सलाम हुजे, इरजे फसल्ले फइन्नका लम तुसल्ले, मोट ऐं निमाज़ पढ़, तो निमाज़ पढ़ी ना। हालांकि ही माण्हू मस्जिद में दाख़िल थियो, निमाज़ पढ़ियाई, निमाज़ पढ़ण खां बाद में आयो, निमाज़ पढ़ी रहियो आहे, अल्लाह जो रसूल ॾिसी रहिया आहिनि, लेकिन उन जे बावजूद फरमायो, मोट ऐं निमाज़ पढ़, तो निमाज़ पढ़ी ना। ईअं कोन फरमायो तो निमाज़ सही ना आहे पढ़ी, तुंहिंजी निमाज़ कामिल ना, तुंहिंजी निमाज़ नाक़िस थी वई। जीअं अॼु हदीसनि जो इनकार कंदे असांखे चयो वञिबो आहे, मिसाल जे तौर ते सही बुखारी जी हदीस आहे, अल्लाह जे रसूल जो फरमान आहे, ला सलाता लिमन लम यक़रा बिफ़ातिहतिल किताब, उन शख़्स जी निमाज़ ई ना जंहिं निमाज़ जे अंदरि सूरतुल फातिहा न पढ़ियो, सूरतुल फातिहा खे न पढ़े, उन शख़्स जी निमाज़ ई ना। हदीस सही बुखारी जी आहे, सनद बिल्कुलु सही आहे। ॻाल्हि उहा आहे जंहिं ते उम्मत जो इत्तिफ़ाक़ आहे, काइनात इंसानियत जे अंदरि को अहिड़ो शख़्स, अहिड़ो आलिम थी नथो सघे जो उनखे रद्द करे ॾेखारे। जहिड़े तरीक़े सां क़ुरान करीम जो रद्द मुमकिन आहे, सही बुखारी जी हदीस जो रद्द बि मुमकिन आहे। अल्लाह जे रसूल जो सचो फरमान, का निमाज़ उन वक़्त ताईं निमाज़ ना जेसि ताईं उहो सूरतुल फातिहा नथो पढ़े। हाणे आम वीचारा सादा माण्हू हूंदा, उहे मौलियुनि जे पोयां हूंदा, उन्हनि खे सची ॻाल्हि ॿुधाइण जे बदिरां तावील करणु शुरू कंदा, चवंदा आहिनि बाबा इहा ला कमाल जी आहे, ला सलाता लिमन लम यक़रा बिफ़ातिहतिल किताब, उन शख़्स जी निमाज़ कामिल ना जंहिं सूरतुल फातिहा न पढ़े। असां चऊं था सभ खां पहिरीं उसूल मुताबिक़ बि ला जिन्स जी हूंदी आहे, कमाल जे लाइ क़ियास खपे, करीनो खपे। उन जे बावजूद जेकॾहिं तव्हां सम्झो था त निमाज़ कामिल न आहे, छा उन जे बावजूद बि
जिंदगी भर तव्हीं नाक़िस नमाज़ पढ़ंदा रहंदो। त हिन शख़्स ॿ रकातूं पढ़ियूं, नबी साईं फरमायो मोट तो नमाज़ पढ़, तो नमाज़ पढ़ी ना। सहाबी ॿिए दफ़ा वियो, वञी करे 2 रकातूं अदा करे 2 रकातूं पढ़ी करे आयो, वरी सलाम पेश कयईं। अल्लाह जो रसूल फरमाइण लॻा इर्जे फसल्ले फइन्नका लन तुसल्ली, मोट ऐं नमाज़ पढ़ तो नमाज़ पढ़ी ना। सहाबी ॿिए मरतबा वियो, 2 रकातूं पढ़ी आयो। हाणे इन मंज़र खे जेके पंहिंजे साम्हूं सहाबा वेठल आहिनि उहे सभु ॾिसनि पिया। ईअं 3 मरतबा थियो। 3 दफ़ा पढ़ण खां बाद सहाबी रसूलुल्लाह जे साम्हूं गोॾा भञी करे वेठो, अर्ज़ करे थो अल्लिमनी या रसूल अल्लाह, अल्लाह जा रसूल आहे, पोइ मूंखे निमाज़ सेखारियो। मूंखे जेका निमाज़ आहे ते मूं पढ़ी, मूंखे निमाज़ सेखारियो। हाणे इन निमाज़ी पंहिंजे निमाज़ जे अंदरि सिर्फ़ हिकु ग़लती कई आहे, सिर्फ़ हिकु ग़लती, सॼी निमाज़ सुन्नत जे मुताबिक़ आहे। ऐं चयो वञिबो आहे त अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं सहाबी खे निमाज़ सेखारी उन में रफ़ुल यदनि जो ज़िक्र छो कोन कयो, सूरतुल फातिह जो ज़िक्र छो कोन कयो? जेका ॻाल्हि असांखे ख़बर हूंदी आहे छा उहा ॻाल्हि असां बार बार सम्झाईंदासूं, या जेका ग़लती हूंदी उहा सम्झाई वञिबी? सहाबी सुन्नत मुताबिक़ निमाज़ पढ़ी वियो, अल्लाह जे रसूल जो सहाबी आहे। सिर्फ़ हिकिड़ी ग़लती आहे। ग़लती कहिड़ी? जल्दी जल्दी निमाज़ पढ़े। तंहिं करे पाण फरमाइण लॻा जॾहिं क़याम करी एतिरी देर बी हत्ता तातदिल क़ाइमा, जॾहिं रुकू करी एतिरी देर रुकू कर पुठी सिधी थी वञे हली, रुकूअ खां मथे उथी हत्ता तातदिल क़ाइमा, तव्हांजो इत्मीनान सां थी करे बी। इहो सॼो इत्मीनान बयान चवण जो मक़सदु त निमाज़ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ खां अल्लाह जे रसूल जो हुकुम आहे, अल्लाह जो हुकुम आहे। तंहिं करे क़बूल उन वक़्तु पवंदी जॾहिं उन में असांजो तरीक़ो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुकुम मुताबिक़। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो सहाबी हज़रत हुज़ैफ़ा बिन यमान शाम जे अंदरि हिकु मस्जिद में वेठल आहे। हिकु शख़्स मस्जिद में दाख़िल थियो। इन हदीस जो असल सही बुखारी में आहे। हीउ शख़्स मस्जिद में दाख़िल थियो, निमाज़ पढ़े थो, जल्दी जल्दी निमाज़, न रुकू सही आहे, न सजदो सही आहे, न रसूलुल्लाह जे सुन्नत मुताबिक़ निमाज़ आहे। सहाबी उनजी निमाज़ खे ॾिसी रहियो आहे। जॾहिं निमाज़ खां फारिग़ थिए थो, गौर सां ॿुधो, उहे दोस्त जेके रसूलुल्लाह जे सुन्नत खे अहमियत नथा ॾियनि, पंहिंजी मर्ज़ीअ सां या के इमाम जे तरीक़े ते निमाज़ खे असुल सम्झनि था, सहाबीअ जे वाक़े मां इबरत करायो। सहाबी उन शख़्स जी निमाज़ खे ॾिसी रहियो आहे। जॾहिं उन शख़्स निमाज़ मुकमल कई, सहाबीअ खे सॾे वरितो, सुवाल करे थो मुंज़ कम तो सल्ली हाज़ा, हिन तरीक़े सां घणे वक़्त खां वठी करे निमाज़ पढ़ी पियो? सहाबी जवाब ॾियण लॻो मुंज़ अर्बईन सना, 40 साल खां वठी करे इन तरीक़े सां निमाज़ पढ़ां। सहाबी ऐं कोन फरमायो त सुभान अल्लाह 40 साल जो निमाज़ी आहे। जीअं असां चवंदा आहिनि त निमाज़ उलांदे जे तरफ़ मुंहुं करे पढ़े, उलांदे जे तरफ़ मुंहुं करे झुकूं पिया, अल्लाह क़बूल कर। अल्लाह जेकर ईअं क़बूल करे हा, रसूल खे न मोकिले हा, रसूल खे मोकिले करे उनजी इहा अज़मत आहे जो उहो हर अमल जेको रसूल सम्झाए उन ते अमल कंदे त उहो अल्लाह वटि अमल क़बूल आहे। जेकर रसूल खे तो अहमियत न ॾिनी, तुंहिंजे अमल जी अल्लाह वटि का हैसियत न आहे। त सहाबी सुवाल करे थो मुंज़ कम तो सल्ली हाज़ा, घणे वक़्त खां वठी करे निमाज़ पढ़ी पियो? जवाब ॾे थो मुंज़ अर्बईन सना, 40 साल खां वठी करे इन तरीक़े सां निमाज़ पढ़ा पियो। सहाबी छा जवाब ॾिनो? मा सल्लैतल आन, सम्झी वठ तो हिन वक़्त ताईं निमाज़ पढ़ी ना। सिर्फ़ एसिताईं न त 40 साल जी निमाज़ तुंहिंजी निमाज़ थी ना, बल्कि छा फरमाई लौ मुत अला हाज़ा ल मुत अला गैर फितरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं इहा निमाज़ पढ़ंदे तोखे मौत अची वियो हलियो त यादि रखजा तुंहिंजो मौत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन ते न थींदी। असां निमाज़ सारा पढ़ूं था, मुस्लमान आहियूं, इस्लाम ते आहियूं, तॾहिं निमाज़ पढ़ूं पिया। सहाबी चई रहियो आहे त जेकॾहिं इन तरीक़े सां निमाज़ पढ़ंदे पढ़ंदे मौत अची वियो हलियो त रसूलुल्लाह जे तरीक़े ते मौत न ईंदी। हालांकि निमाज़ जी केतिरी फज़ीलत आहे। सही बुखारी जी हदीस आहे मन तवज़्ज़ा कमा उमिरा व सल्ला कमा उमिरा
ग़ुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबी, जंहिं शख़्स वुज़ू सुन्नत मुताबिक़ कयो, निमाज़ सुन्नत मुताबिक़ अदा कई, ॿ रकातूं पढ़ण सां अॻियां सभु गुनाह माफ़ थी विया। हिकु शख़्स 60 साल ताईं वांदो रहियो, निमाज़ पढ़ंदो ई न हो, 60 साल खां बाद आयो, अल्लाह जे घर में पहिरीं 2 रकातूं पढ़ाई, रसूलुल्लाह जे सुन्नत मुताबिक़ पढ़ाई, 60 साल जा गुनाह माफ़ थी विया। ॿिए तरफ़ 40 साल जो निमाज़ी आहे, सहाबी चई रहियो आहे तुंहिंजो मौत रसूलुल्लाह जे दीन ते न थींदो। फ़र्क़ु छा आहे? फ़र्क़ु इहो आहे 40 साल जी इबादत आहे, रसूलुल्लाह जो तरीक़ो न आहे। ॿिए तरफ़ 2 रकातूं आहिनि, रसूलुल्लाह जो तरीक़ो आहे, अल्लाह क़बूल आहे। अहिड़े तरीक़े सां सही बुखारी जे अंदरि 2 सहाबा जो वाक़ियो अचे थो, मालिक बिन हुवैरिस ऐं वाइल बिन हुजर। ये 2 सहाबा नबी साईं जे आख़िरी अयाम में मुसलमान थियनि था। आख़िरी सालनि में 20 ॾींहं नबी साईं वटि रहनि था, इल्मु सिखनि था, निमाज़ सम्झनि था, दीन सम्झनि था। 20 ॾींहंनि खां बाद ख़ुदि सहाबा चवनि था कान रसूलुल्लाह शकीकुन, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शफीकुन, इंतिहाई महिरबान हुआ, नरम दिल हुआ। पाण खे ख़बर पइजी चुकी त हाणे असांखे पंहिंजे ॻोठ जी यादि आई आहे, पाण असांखे इजाज़त न हो तव्हां भले पंहिंजे ॻोठ वञो। लेकिन हुकुम छा फरमायो? जॾहिं निमाज़ जो वक़्तु थिए, अज़िना व उकीमा, तव्हां मां को हिकु आज़ान चवे, को हिकु तकबीर चवे, वलिय उम्मकुमा अकबरुकुमा, जेको तव्हां मां वॾो आहे उहो निमाज़ पढ़ा। इमामत जा कुझु शर्त आहिनि, जेको पहिरीं मुस्लमान थियो हुजे, जंहिं वटि इल्मु ज़्यादा हुजे। लेकिन 2 सहाबी हिकु ई वक़्त में मुसलमान थिया, ॿिन्ही साॻी इल्मु हासिल कयो आहे। तंहिं करे फरमायो त हिकु आज़ान ॾे, जेको चाहे तकबीर चवे, पर निमाज़ उहो पढ़ाए जेको तव्हां मां वॾो हुजे। उन सां गॾोगॾु फरमायो सल्लू कमा रअयतुमूनी उसल्ली, सही बुखारी जी हदीस आहे, निमाज़ ईअं पढ़जो जीअं तव्हां मूंखे पढ़ंदे ॾिसो। सहाबी रवाना थी विया, वरी 20 साल आया, नबी साईं सां मुलाक़ात थी, पाण वरी फौत थी विया। उन खां बाद ये सहाबी मदीने में आया, सवाल करण वाले सवाल कयो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां खे फरमायो सल्लू कमा रअयतुमूनी उसल्ली, निमाज़ ईअं पढ़ो जीअं तव्हां मूंखे पढ़ंदे ॾिसो था। भला तव्हां अल्लाह जे रसूल खे निमाज़ पढ़ंदे कीअं ॾिसो? अॼु असांखे चवंदा आहिनि रफ़ुल यदैन त सुन्नत आहे, अल्लाह जे रसूल खां साबित आहे, सही बुखारी जी हदीस आहे, जंहिंखे को रद्द करे ई नथो सघे। पोइ वरी इहो बहानो पेश कंदा आहिनि त भला इन खां पुछो रसूलुल्लाह आख़िरी वक़्त में रफ़ुल यदैन कई आहे न? असल में तक़लीद उहो मर्ज़ आहे जंहिंजे दिल में तक़लीद जो गत पइजी वञे हलियो, न क़ुरान करीम जी अज़मत उनजे साम्हूं रहे थी, न हदीस पाक जी, न रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात अक़दस। छा तव्हीं इहो चवणु चाहियो था अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ज़िंदगी जे आख़िरी अयाम में सुन्नत मुताबिक़ निमाज़ बि न पढ़ंदो? अल्लाह जे नबी जा 2 सहाबी आहे जेके रसूलुल्लाह जी ज़िंदगी जी आख़िरी निमाज़ खे साबित कनि था। चवनि था असां नबी साईं वटि 2 दफ़ा आयासीं। हिकु दफ़ो जॾहिं आयासीं, सियारे जी गर्मीअ जी मौसम हुई, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ शुरू कनि था, पंहिंजे हथनि खे कुलनि जे बराबर या कननि जे पापड़ी बराबर मथे खणनि था, रफ़ुल यदैन कनि, रुकू में वञनि था, रफ़ुल यदैन कनि था, रुकू खां उथनि था, रफ़ुल यदैन कनि था। अहिड़े तरीक़े सां 2 रकातनि खां मथे उथनि था, रफ़ुल यदैन कनि। वरी ॿिए मरतबा आयासीं, सियारे जी मौसम हुई, अल्लाह जे रसूल खे चादर पातल हुई, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ शुरू कई, चादर मां 2 हथ कढी करे पाण रफ़ुल यदैन कनि था, वरी रुकू में वञनि था, चादर मां 2 हथ कढी करे रफ़ुल यदैन कनि था, ईअं रुकू खां उथनि था ऐं रफ़ुल यदैन कनि। तॾहिं साथियो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो हर अमल अल्लाह ताला पंहिंजे रसूल सां वाइदो कयो हो, इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्रा व इन्ना लहू लहाफ़िज़ून, ऐं नबी असां क़ुरान करीम तो ते नाज़िल कयो आहे, इन जा मुहाफ़िज़ बि असां। जहिड़े तरीक़े सां क़यामत ताईं क़ुरान करीम में हिकु हरफ़ त छा, हिकु हरकत में तब्दीली नथी अची सघे, अहिड़े तरीक़े सां रसूलुल्लाह जे अहादीस मुबारक में ज़रे बराबर का तब्दील थी नथी। लेकिन तव्हां इहो बि ॿुधो हूंदो त ज़ईफ़ हदीस आहे, ज़ईफ़ हदीस चई करे छॾे ॾींदा। असल में ज़ईफ़ नालो पइजी वियो, उहा हदीस आहे ई कोन।
यानी उहा ॻाल्हि अल्लाह जे रसूल ताईं पहुतल ई न आहे। हदीस उहा ई आहे जेका अल्लाह जे रसूल ताईं पहुतल हुजे, उहा सही हदीस हुई। त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत मुताबिक़ निमाज़ सहाबी बयान करे थो। जेकॾहिं नबी से आख़िर उम्र में रसूलियतन छॾे ॾियनि हा त सहाबी बाद में कीअं बयान करे हा। अहिड़े तरीक़े सां हज़रत इमाम मालिक रहमहुल्लाह इमाम मालिक रहमहुल्लाह जिन जे साम्हूं हिकु शख़्स आयो, इमाम साहब खां सवाल करे थो त एहराम किथां ॿधा। इमाम मालिक रहमहुल्लाह मदीने जो इमाम आहे, इमाम दारिल हिजरत चइबो आहे। नबी अलैहिस्सलाम फरमायो हिकु अहिड़ो वक़्तु ईंदो सॼी दुनिया जे अंदरि मदीने में जेको आलिम हूंदो उन खां को वॾो आलिम दुनिया में मौजूदु न हो। उम्मत जो इत्तिफ़ाक़ आहे त इन खां मुराद इमाम मालिक बिन अनस रहमहुल्लाह जंहिं मस्जिद नबवी में छॾे सघे थी हर शख़्स जी ॻाल्हि ते मुबारक ॾांहुं इशारो कंदे फरमाईंदो हो सवाइ हिन रोज़े पाक जे धणीअ जे इन जी हर ॻाल्हि ते अमल करणो आहे, का ॻाल्हि छॾणी न आहे। उन इमाम खां शख़्स अची करे सवाल करे थो त आउं उम्रे ते वञणु चाहियां थो, एहराम किथां ॿधा। इमाम साहब फरमायो वञी करे ज़िल हुलैफ़ मक़ाम तां एहराम बच, जिते हींअर मस्जिद ज़िल हुलैफ़ आहे। उहो शख़्स चवणु लॻो मुंहिंजी हिकु चाहत ॿी आहे, मुंहिंजी दिलि जी हिकु ख़्वाहिश आहे। चवणु लॻो तुंहिंजी दिलि जी ख़्वाहिश छा आहे। चई मुंहिंजे दिलि जी ख़्वाहिश इहा आहे अन आरिमा मिन मस्जिदिल हराम मिन इंदिल क़बर। मुंहिंजी दिलि चाहे थी मस्जिद नबवी खां रसूलुल्लाह जे रोज़े मुबारक खां एहराम ॿधी करे मके पाक ॾांहुं रवानो थी। इमाम साहब फरमायो ला तुफ्तिन, अल्लाह जा बाना फितने में मुब्तला न थी। ई शख़्स छा पियो चवे रसूलुल्लाह जे मस्जिद मां एहराम ॿधी करे वञा थो। इमाम साहब छा जवाब ॾिनो, फितने में मुब्तला न थी, पंहिंजो पाण खे फितने खां बचाए। इमाम साहिब फितने जो लफ़्ज़ छो चयो, इन ॻाल्हि खे सम्झण खां अॻु में थोरो इहो सम्झंदा हलो त मस्जिद नबवी ऐं मस्जिद ज़िल हुलैफ़े जे मक़ाम में फ़र्क़ु छा आहे। मस्जिद ज़िल हुलैफ़ा जी फज़ीलत मुंहिंजे इल्म मुताबिक़ सिर्फ़ इहा आहे जो उन जॻह तां अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एहराम ॿधो आहे। उहो मुस्लमाननि जे लाइ हर उम्रो करण वारो हज करण वारो उन जे लाइ एहराम जी जॻह आहे, मीकात जो मक़ाम आहे। सिर्फ़ इहा फज़ीलत आहे। ॿिए तरफ़ मस्जिद नबवी नबी साईं जी उहा मस्जिद जेका नबी साईं पंहिंजे हथनि सां ठाही मदीने में पहुची करे पहिरीं मस्जिद आहे, जंहिं मस्जिद जे बारे में अल्लाह पंहिंजे क़ुरान करीम में फरमायो ला मस्जिदुन उस्सिसा अला तक़वा मिन अव्वल यौमिन अहक्कु अन तक़ूम फी। फरमाई उहा मस्जिद जेका पहिरीं ॾींहुं तक़वा जे बुनियाद ते बनाई वई। मस्जिद नबवी उहा मस्जिद जंहिंमें निमाज़ पढ़णु आम मस्जिदनि जे मुक़ाबले में 1000 निमाज़नि जो सवाब आहे। मस्जिद नबवी मदीनतुन नबी में आहे, मदीने जे शहर में आहे। मस्जिद ज़िल हुलैफ़ा नबी साईं उन वक़्तु जेके मदीने जी हुदूद बयान कयूं उन्हनि खां ॿाहिरि आहे। मदीने जी इहा फज़ीलत आहे। अल्लाह जो नबी फरमाइनि था इन्नल इस्लाम ला यारिज़ु इलल मदीना। हिकु वक़्तु ईंदो इस्लाम दुनिया खां फिरी करे मदीने ॾांहुं ईअं मोटंदो जीअं नाग पंहिंजे पिर खां निकिरंदो आहे, घुमंदो रहंदो आहे। जॾहिं ख़तरो महसूस कंदो आहे फौरन पंहिंजे पिर ॾांहुं मोटंदो आहे। नबी साईं जे वञण खां बाद इस्लाम फैलंदो शर्कन या गरबन, शिमाल ऐं जुनूब ॾांहुं। पाण फरमाइनि था ज़ोवे लियल अर्ज़ो, सॼी सारी ज़मीन मुंहिंजे लाइ वेड़ी वई। मूं मशरक़ खां मग़रब, शिमाल खां जुनूब ताईं सॼी सारी ज़मीन ॾिठी आहे। वस यबलुगु उम्मती हैसो ज़ोवे लियल अर्ज़ो, मुंहिंजी उम्मत बि ओसि ताईं पहुचंदी जेसि ताईं मूंखे ज़मीन ॾेखारी वई। ज़मीन जे दंग ताईं हक़ पहुचंदो, लेकिन पाफ में आख़िरी दौर में इस्लाम मदीने ॾांहुं ईअं मोटंदो जीअं नाग पंहिंजे पिर न मोटंदो आहे। अहिड़े तरीक़े सां मदीने जो कई फज़ीलतूं आहे। मस्जिद नबवी जी हिकु इहा बि फज़ीलत आहे जो मस्जिद नबवी जे अंदरि हिकु अहिड़ी जॻह आहे सॼी दुनिया जे अंदरि उन जॻह जो को मुक़ाबिलो थी नथो। उहा जॻह कहिड़ी आहे? पाण फरमाइनि था मां बैन बैती व मिंबरी रौज़तुम मिन रियाज़िल जन्नह। मुंहिंजे घर ऐं मिंबर
बीबी आयशा जे हुजर ऐं मिंबर ताईं जेका जॻह आहे पास में जन्नत जे बाग़ीचनि में हिकु बाग़ीचो आहे। मदीनतुन नबी उहो शहर आहे जंहिं जे बारे में पाण फरमायो त उहो दज्जाल मा मिन नबीयिन इल्ला वक़द अनज़र क़ौमहु, हर नबी आहे पंहिंजे उम्मत खे दज्जाल खां डिॼारियो, उहो दज्जाल बि मदीने में दाख़िल न थी। अहिड़ी एॾी वॾी फज़ीलत वारी मस्जिद, हाणे हिन शख़्स छा चयो त एॾी वॾी फज़ीलत वारी मस्जिद खां ऐं एहराम ॿधी करे उम्रे ते वञणु चाहियां। इमाम साहब फरमायो त फितने में मुब्तला न थी। जीअं असां चवंदा आहियूं इन में कहिड़ो हर्ज आहे, इन में कहिड़ी ग़लती आहे, इहो कीअं ग़लति थी वियो हलियो त ही शख़्स चवणु लॻो अयो फितनतिन फी हाज़ा इन्नमा हिय अमयालुन अज़ीदो, इहो कहिड़ो फितनो आहे, आउं त सिर्फ़ चंद मैल वधायां थो। मस्जिद ज़िल हुलैफ़ा खां एहराम ॿधणो हो, आउं मस्जिद नबी खां एहराम ॿधी करे वञां थो, इन में फितनो कहिड़ो आहे। इमाम मालिक बिन अनस रहमहुल्लाह जो जवाब ॿुधो, फरमाइण लॻो अयो फितनतिन आज़म, मूंखे ख़बर ॾे इन खां वॾो फितनो कहिड़ो थींदो, अन तरा अन्नका सबक़त इला फज़ीलतिन वन नबी कसरहा, तोखे अहिड़ी फज़ीलत मालूम थी वई जेका फज़ीलत अल्लाह जे नबी खे मालूम ई न हुई। अल्लाह जो नबी एहराम खणी करे मस्जिद ज़िल हुलैफ़ा खां ॿधो, तूं मस्जिद ज़िल हुलैफ़ा खां अची करे मस्जिद नबी खां एहराम ॿधी। इमाम साहिब कुरान करीम जी आयत दलील पेश कई, फरमाए अल्लाह फरमाए थो फलयहज़रिल लज़ीना युखालिफून अन अमरिही अन तुसीबहुम फितना औ युसीबहुम अज़ाबुन अलीम, फरमाए उन्हनि माण्हुनि खे डिॼणु घुर्जे, कंहिं माण्हुनि खे डिॼणु घुर्जे जेके अल्लाह जे रसूल जे हुक्म जी मुखालफ़त कनि था, मता कंहिं फितने में मुब्तला थी वञनि या अल्लाह जे तरफ़ां को अज़ाब अची वञे। असां गौर करियूं पोइ उन्हनि माण्हुनि जो छा हाल आहे। इहा त सिर्फ़ हिकु ॻाल्हि हुई, अर्ज़ करणु लॻो त मस्जिद नबी खां एहराम ॿधा, इमाम साहिब उनखे फितनो चयो। उन्हनि माण्हुनि जो छा हाल आहे जेके अमल बि कनि था, निमाज़ूं बि पढ़नि था, रोज़ा बि रखनि था, ज़कात बि ॾियनि था, सदक़ात और ख़ैरात बि ॾियनि था, लेकिन असांजे साम्हूं फ़र्क़ु लॻो पियो आहे। हिकु निमाज़ नबी आहे, ॿी निमाज़ हनफी आहे, निमाज़ नबी आहे, निमाज़ जाफ़री आहे। इहो छा आहे? इहो अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा मुख़्तलिफ़ तरीक़ा खणी करे आया? क़ुरान करीम त बार बार फरमायो अल्लाह जा बानो अल्लाह जे रसूल जी ताबेदारी करे। इन सां गॾोगॾु इहो चयो वञिबो आहे त इमामनि खे नथा मञी। असां चऊं था तव्हीं सिर्फ़ 4 इमामनि खे मञो, असां केतिरनि इमामनि खे मञूं था? असां मञूं था नौमान बिन साबित अबू हनीफा इमाम आहे, मालिक बिन अनस इमाम आहे, अहमद बिन हंबल इमाम आहे, मोहम्मद बिन इद्रीस शाफी इमाम आहे, मोहम्मद बिन इस्माइल बुखारी इमाम आहे, मुस्लिम बिन हज्जाज कुशैरी इमाम आहे, अबू ईसा तिरमिज़ी इमाम आहे, इमाम नसाई इमाम आहे, इमाम इब्न माजा इमाम आहे, इमाम इब्न खुज़ैमा इमाम आहे। उन सां गॾोगॾु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि इमाम आहे। लेकिन फ़र्क़ु आहे, ॿिया जेके बि इमाम आहिनि उहे सिर्फ़ इल्म जा इमाम आहे। मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शरीयत जा इमाम आहे। छा फ़र्क़ु आहे इल्म जे इमाम में ऐं शरीयत जे इमाम में? इल्म जो इमाम दलील जो मोहताज आहे, चाहे कहिड़ो वॾो आलिम हुजे, जेसि ताईं असांजे साम्हूं को दलील पेश न कंदो उन वक़्त ताईं केॾो वॾो आलिम हुजे उन जी ॻाल्हि हुज्जत न आहे। ऐं शरीयत जो इमाम ख़ुदि हुज्जत आहे, ख़ुदि दलील आहे। मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान अतर खां निकिरंदड़ लफ़्ज़ दलील आहे। अल्लाह जे रसूल खां दलील न तलब कई वई। क़ुरान करीम चए थो लम यकुनिल लज़ीना कफ़रू मिन अहलिल किताबे वल मुशरिकीना मुनफ़कीना हत्ता तअतियहुमुल बय्यिना। फरमाए मुशरिकीन ऐं मुनाफ़िक़ा पंहिंजे ॻाल्हि खां रुकजण वारा न हुआ, तव्हांजो उन्हनि बय्यिना आयो। बय्यिना जी माना दलील। छा मुराद आहे? बय्यिना आयो क़ुरान करीम चए थो रसूलुम मिनल्लाह, अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, यानी रसूलुल्लाह ख़ुदि दलील आहे। शरीयत जो इमाम उहो आहे जेको जेकॾहिं हा करे दीन बंदी वञे, न करे दीन बंदी वञे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं हिकु शख़्स आयो, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज जी फज़ीलत बयान कनि पिया। हिकु सहाबी सुवाल करणु लॻो अले कुल्ले आमिन या रसूल अल्लाह औ कमा क़ाल सलाम,
अल्लाह जा नबी छा हर साल असां ते हज फर्ज़ आहे? नबी साईं कुछ देर ख़ामोश थी जवाब ॾियनि था, छा फरमाइनि था, लव कुन तो नाम लवजबत, जेकॾहिं हा चवां हा हर साल फर्ज़ थी वञे हा। इनखे चइबो शरीयत जो इमाम। अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो, हुर्रिमत अलैकुमुल मैता, तव्हां ते मोल शइ हराम आहे। अल्लाह जो नबी फरमाइनि था, उहिल्लत लना मैतताने अस्समक वल जराद, ॿ शयूं मोल बि हलाल आहे, मच्छी ऐं मकर। अल्लाह फरमाए थो, हुर्रिमत अलैकुम उम्महातुकुम व बनातुकुम व अखवातुकुम व अम्मातुकुम व खालातुकुम व बनातुल अखि व बनातुल उख्ते व उम्महातु निसाइकुम व रबाइबुकुम अल्लाती फी हुजूरिकुम। ये चंद रिश्ता आहिनि जेके इंसान लाइ हराम आहे। तव्हांजो माउ, तव्हांजो मासियूं, तव्हांजो धीअ, तव्हांजो पोटियूं, तव्हांजो भाइटियूं, तव्हांजे घरवारी जूं माउ, ऐं तंहिंसां उहे रबीबा, उहे छोकिरियूं जेके तव्हांजे घरवारियूं पालीनि थियूं, यानी ॿिए मुड़ुस खां, इहे चंद रिश्ता हराम आहे। अल्लाह जो नबी फरमाइण लॻा, मासी ऐं भाइटी ॿई हिकु निकाह में जमे करणु जाइज़ न आहे। ऐं त पुफी ऐं मासी ऐं भाणे जी या पुफी ऐं भाइटी हिकु निकाह में, हिकु माण्हू जे निकाह में जमे थियणु जाइज़ न आहे। अल्लाह जो नबी इहो फरमाइनि था, अल्लाह छा फरमाए थो, ऐं मुस्लमानो, मूं तव्हांजे तरफ़ अहिड़ो रसूल मोकिलियो आहे, युहिल्लु लहुमुत तय्यिबातु व युहर्रिमु अलैहिमुल ख़बाइस। अल्लाह जो नबी बि जंहिंखे हलाल कंदो आहे उहा वाक़िअतन पाकीज़ा शइ हूंदी आहे, जंहिंखे अल्लाह जो नबी हराम बनाए उहा पलीती शइ हूंदी आहे। त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शरीयत जा इमाम आहे। उन खां सवाइ ॿिया जेके बि इमाम आया उन्हनि जी ताज़ीम करियूं था, उन्हनि खे इल्मु आहे, लेकिन वॾे इल्म जे बावजूद असांजो इहो बि अक़ीदो आहे, आलिम चाहे केॾो वॾो हुजे उन खां ग़लती थी सघे। ग़लतीअ खां मासूम मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस आहे। जहिड़े तरीक़े सां जामे तिर्मिज़ी कुझु ॿियनि हदीस किताब में वाक़िअ मौजूद आहे, हिकु शख़्स जुहैन कबीले सां तालुक़ रखे थो, उहो पंहिंजे पंजी में कमकार करे वियो आहे। अचानक हिकु शख़्स आयो, अची करे हिनखे मुबारकबाद पे ॾिनी, पुट जी मुबारक न आहे। ही शख़्स परेशान थी वियो। हज़रत ओस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु जे दौर खिलाफ़त जी ॻाल्हि आहे। फौरन रवानो थिए थो, ओस्मान गनी जे दफ़्तर में पहुतो, सहकी रहियो आहे, परेशानी जी हालत में आहे। हज़रत ओस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु सुवाल कयो, छा ॻाल्हि आहे? चवण लॻो, मुंहिंजे घर पुट ॼाओ आहे, लेकिन अफ़सोस जी इहा ॻाल्हि आहे जो मुंहिंजे शादीअ खे अञा 6 महीना थिया, ॿार त 9 महीननि में पैदा थींदो आहे, 6 महीननि में ॿार पैदा थी चुको। हज़रत ओस्मान गनी माण्हू मोकिलियो, औरत खां सुवाल कई, औरत बि इहो ई जवाब ॾिनो त 6 महीननि जे अंदरि ॿार ॼमी चुको आहे। औरत खां सुवाल कयो वियो, ॿार हलाल जो या हराम जो? औरत ॿी ॻाल्हि खां इनकार कयो। पोइ इमाम हज़रत ओस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु हुकुम जारी कयो त इन औरत खे रजम कयो। लेकिन नबी साईं जो फरमान आहे त जॾहिं बि का इस्लाम जी हद लॻाई वञे त मुस्लमाननि जी हिकु जमायत उन ते जमे थी। तंहिं करे ओस्मान गनी ऐलान करायो मदीने जे गलियुनि में त हिकु औरत आहे जंहिंखे 6 महीननि खां में ॿार पैदा थियो आहे, अमीरुल मोमिनीन जो हुकुम आहे, उनखे रजम कयो वञिबो। लिहाज़ा जमे थियो मैदान में, माण्हू सभु मैदान में जमे थियनि। ऐं उन्हनि में हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह अन्हु बि आहे, जेको मैदान में नथो वञे, हज़रत ओस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु जे दफ़्तर तां वञे थो, सुवाल करे थो ओस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु खां त अमीरुल मोमिनीन तव्हां कहिड़ो हुकुम जारी कयो आहे? हज़रत ओस्मान गनी फरमायो त हिकु औरत आहे जंहिं 6 महीननि जे अंदरि ॿार ॼमियो, हालांकि ॿार जी मुदत 9 महीना आहे। हज़रत अली फरमाइण लॻो, इन में कहिड़ो हर्ज आहे? क़ुरान करीम में आहे 6 महीननि में ॿार ॼमी सघे थो। हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु क़ुरान करीम सूरह अहकाफ की आयत ॿुधाई त हमलहु व फिसालहु 30 शहरा, औरत जो हमल जेतिरो वक़्तु ॿार खे पेट में खणे थी ऐं उनजे खीर पियारण जी मुदत, इहे ॿई मुदतूं 30 महीना, ॿई मुदतूं 30 महीना। वरी क़ुरान करीम सूरह बक़रा जे अंदरि आहे तक़रीबन 233 नंबर आयत, अल्लाह ताला फरमाए थो, वल वालिदातो युरज़िना औलादहुन्ना हौलैन कामिलैन लिमन अरादा ऐं युतिम्म रज़ा। फरमाए उहे वालिदैन
जेके पंहिंजे औलाद खे मुकम्मल खीर पीआरण चाहिनि था त मुकम्मल खीर जी मुदत 2 साल आहे। 30 महीननि में 2 साल कढो, यानी 24 महीना, बकाया 6 महीना थिया। 6 महीना हमल थियो ऐं 24 महीना खीर पीआरण जी मुदत। क़ुरान करीम मां साबित थियो त घटि में घटि मुदत 6 महीना थी सघे। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु क़ुरान करीम जो हाफ़िज़ आहे, रसूलुल्लाह जे हदीस जो आलिम आहे, वक़्त जो इमाम आहे, खलीफ़ा रसूल आहे, मुजाहिदीन जो इमाम आहे, गाज़ी आहे, मुत्तकी परहेज़गार आहे। उहे तमाम सिफ़ात जेके के मुहद्दिस आलिम जे अंदर पाती वञ बियो आहिनि, उन्हनि तमाम सिफ़ात जो हज़रत उस्मान गनी हामिल आहे। लेकिन उन जे बावजूद एॾो वॾो आलिम, क़ुरान करीम जो हाफ़िज़, लेकिन आयत ज़हन में आई, नुक्ते जी ख़बर न पई। साबित छा थियो? वॾे खां वॾे माण्हू खां ग़लती थी सघी। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु इक़रार कयो त वाक़िअतन 6 महीननि जो हमल थी सघे। फौरन माण्हू मोकिलियईं, लेकिन मैदान में माण्हू जमा थी चुका आहिनि। उहा औरत जंहिंखे रजम कयो वियो अचे, उनखे ज़मीन में गाड़ियो वियो आहे, अञा रजम करण वारा आहिनि। उनजी भेण अचे, ॾिसी करे रुई पवे थी। हदीस जा अल्फाज़ आहिनि, उहा भेण जेका खॾ जे अंदर बीठी आहे, जंहिंखे मारण वारा आहिनि, उहा छा चवे थी? ला तबकी वला तहज़नी, न रू ऐं न गम कर, फवल्लाहि मा कशफ अन्नी रजुलन क़त्तु गैरहु। अल्लाह जो कसम, मूंखे पंहिंजे मुड़ुस खां सवा कंहिं गैर मुहरम मर्द हथ लाथो ई न। आऊं त अमीरुल मोमिनीन जे फ़ैसिले ते लब्बैक चवंदे कुर्बानी ॾियण लाइ तयार आहियां, बाक़ी जेकी अल्लाह जो फ़ैसिलो। एतिरे में हुकुम अची वियो ऐं रजम खां बची वई। चवण जो मक़सद त वॾे खां वॾे आलिम खां ग़लती थी सघे थी। पोइ अज़ीज़ दोस्तो, असांजा उहे दोस्त जेके हनफी मज़हब ते आहिनि, असांजो अर्ज़ उन्हनि खे आहे त पोइ इमाम अबू हनीफ़ा रहमहुल्लाह, जंहिंजी ताज़ीम जेतिरे क़दुरु शायदि असां करियूं था, शायदि तव्हीं न कंदा हो। छाजे करे? इमाम अबू हनीफ़ा गैर मुक़ल्लिद आहे, असां बि गैर मुक़ल्लिद आहे। इमाम अबू हनीफ़ा गैर मुक़ल्लिद आहे, जंहिं गैर मुक़ल्लिद खे अॼु ॾींहं ताईं तव्हां गार सम्झी करे पेश कंदा आहियो। पंहिंजे उलमा खां सुवाल करियो, इमाम साहिब जो इमाम केरु आहे? इमाम साहिब कंहिंजो मुक़ल्लिद हो? कंहिंजो मुक़ल्लिद न हो। इमाम अबू हनीफ़ा गैर मुक़ल्लिद आहे। असांजो अक़ीदो आहे अल्लाह पंहिंजे अर्श ते आहे। इमाम अबू हनीफ़े जो अक़ीदो आहे अल्लाह पंहिंजे अर्श ते आहे। असांजो अक़ीदो आहे अल्लाह जो अर्श 7 आसमान खां मथे आहे। इमाम अबू हनीफ़े जो अक़ीदो आहे अल्लाह जो अर्श 7 आसमान खां मथे आहे, उन जो मकान आहे। चवण जो मक़सद त असां इमाम साहिब खे मुत्तकी सम्झूं था, आलिम सम्झूं था, वरी परहेज़गारी ऐं उन जा अमल साबित आहिनि। लेकिन इन सभु कुझु जे बावजूद असां उनखे मासूम नथा सम्झूं। ग़लती थी सघे थी, केॾे वॾे आलिम खां थी वञे। उस्मान गनी, अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह अन्हुमा जहिड़ी हस्तियुनि खां ग़लतियूं साबित थियूं आहिनि, त इमाम अबू हनीफ़े खां बि ग़लती थी सघी ऐं साबित बि थी चुकी आहे। जहिड़े तरीक़े सां रज़ात जो मसइलो, खीर पीआरण जो वाक़ियो बयान थी रहियो हो त खीर पीआरण जी मुकम्मल मुद्दत क़ुरान करीम में 2 साल आहे। लेकिन इमाम अबू हनीफ़ा जो नज़रियो आहे त 30 महीना खीर पीआरे सघे। क़ुरान करीम में आहे 2 साल, यानी 24 महीना। इमाम अबू हनीफ़े जो नज़रियो आहे त 30 महीना खीर पीआरे सघे थो। खोलो किताब हिदाया, कंज़ु दक़ाइक़, फतुल मजीद। अहिड़े तरीक़े सां हनफी मज़हब जो हिकु चोटी जो आलिम इब्न हम्माम लिखे थो त सही फतवा इन मसइले में इहा ई आहे त 2 साल मुकम्मल मुद्दत आहे। इहो ई नज़रियो इमाम मालिक जो आहे, इमाम शाफ़ी जो आहे, इमाम अहमद जो आहे। उन सां गॾोगॾु इमाम अबू हनीफ़ा जे ॿिनि शागिर्दनि इमाम मोहम्मद बिन हसन शैबानी ऐं काज़ी अबू यूसुफ जो बि आहे। अॻिते लिखे थो, लेकिन असां मुक़ल्लिद आहियूं, तंहिं करे इमाम साहिब जी तक़लीद वाजिब आहे। ताज़ीज़ साथियो, दीन इस्लाम उहो ई दीन आहे जंहिंखे खणी करे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस आहे, सही बुखारी में वाक़ियो मौजूद आहे। मक्के शहर जे अंदर हिकु औरत आहे जेको हर रोज़ाना उन जो कपा ठाहे करे उन मज़ा पंहिंजो खतो ठाहींदी, सॼो सारो ॾींहुं इहो अमल कंदी, सवाइ पेशाब पायखाने जे या खाधे पीते जे, बाक़ी सॼो ॾींहुं उन ते कमु कंदी।
शाम जे टाइम जेको कम कंदी हुई उनखे ख़त्म करे छॾी, यानी सुबुह खां वठी करे जेको कम कयई, जंहिं शइ खे ठाहियई, शाम जो उनखे फिटाए छॾी। छाजे करे? छो त चरी औरत हुई, उनजे दिमाग़ में सिर्फ़ इहा ॻाल्हि वेही रही, तंहिं करे सॼो सारो ॾींहुं कम करे शाम जो ख़त्म करे छॾी। अल्लाह ताला सूरह नहल जे अंदरि उन औरत जो ज़िक्र कंदे फरमायो, वला तकूनु कल्लती नक़ज़त ग़ज़लहा मिन बाद क़ुव्वतिन अनकासा। ऐं मुसलमानो, उन वांगुरु न बणिजी वञो जंहिं पंहिंजी ताक़त खां बाद, कम करण खां बाद उनखे धेर बनाए छॾियो। छा मक़सदु आहे? पंहिंजो अमल करे उनखे धेर बनाए न छॾियो, हबा मंसूरा न करे छॾियो। अल्लाह जो रसूल जो फरमान आहे, क़यामत जो ॾींहुं क़ाइम थींदो, पाण समझनि था मुंहिंजे उम्मत में जा कुझु अहिड़ा माण्हू ईंदा, इन रिजालम मिन उम्मती यातीन यौमल क़ियामा बिअमाले अमसाल जिबाल तिहामा। फरमाए मुंहिंजे उम्मत में जा कुझु अहिड़ा माण्हू बि ईंदा जिन जा अमल तिहामा जबल बराबर हूंदा, एॾा वॾा अमल खणी करे ईंदा, लेकिन क़यामत जे ॾींहुं उन्हनि जो को वज़न ई न थींदो, हबा मंसूरा, हवा जे अंदरि उॾड़ी वेंदा। छाजे करे? अमल त बेपनाह कयऊं, लेकिन रसूलुल्लाह जी सुन्नत न हुई, रसूलुल्लाह जो तरीक़ो न हो। इहा माना आहे वला तकूनु कल्लती नक़ज़त ग़ज़लहा। क़ुरान करीम चए थो, कुल ऐ नबी चओ, हल नुनब्बिउकुम बिल अख़्सरीन आमाला। छा उन्हनि माण्हुनि जे बारे में ख़बर ॾियूं जिन जा अमल खसारे में थी विया? ईअं कोन फरमाई अमल कोन कयऊं, नेकियूं कोन कयऊं, बल्कि फरमाई उन्हनि माण्हुनि जे बारे में ख़बर ॾियूं जिन जा अमल खसारे में थी विया। अल्लज़ीना ज़ल्ल सायुहुम फिल हयाति दुनिया वहुम यहसबूना अन्नहुम युहसिनूना सुन्ना। फरमाई उहे माण्हू जिन जे दुनिया जे हयाती जी कोशिश ज़ाहिर थी। ये कहिड़ा माण्हू आहे? नेकियूं कंदा रहिया, सॼी ज़िंदगी इबादत में गुज़ारियो, लेकिन उन जे अंदरि रसूलुल्लाह जो तरीक़ो न हो, त उन जो अमल ज़ाहिर थी वियो। जहिड़े तरीक़े सां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान आहे त जंहिं शख़्स रोज़ो रखियो, रोज़े खां पोइ मल्लम यदा क़ौल ज़ूरे वल अमल बिही फलैस लिल्लाहि हाजतुन ऐं यदा तामहु व शराबहु। जंहिं शख़्स रोज़ो रखण खां बाद कौल ज़ूर न छॾियो, उन मुताबिक़ अमल न छॾियो, त उन शख़्स जे रोज़े खणी का ज़रूरत न आहे। इन अल्फाज़नि जे ज़रिए अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु उसूल बयान कनि पिया, हिकु वॾी ख़बर ॾियनि पिया त मल्लम यदा कौल ज़ूर, जंहिं शख़्स कौल ज़ूर खे न छॾियो। कौल ज़ूर जी हिकु माना कूड़, ॿी माना इहा आहे कौल ज़ूर हर उहो अमल जेको शरीयत जे ख़िलाफ़ हुजे, उहो कौल ज़ूर आहे। अॼु असांजे साम्हूं मज़ाक़ कयो वञिबो आहे, नंढे भाउ जी सुथरो पाए करे आयो आहे, या रफ़ुल यदैन रसूलुल्लाह जी सुन्नत आहे, उन तां मज़ाक़ कंदे चवंदा आहिनि मच्छर उॾाए रहियो आहे। या इन जा उलमा बि ताजुब थींदो आहे त रसूलुल्लाह जी सुन्नत तां कीअं मज़ाक़ कंदा। आमीन बिल जार, जंहिंजूं कई हदीसूं मौजूद आहे, कई दलाल मौजूद आहे। मौलवी बि चवंदा आहिनि त मैं वांगुरु